Welcome to Time News Studios. You are watching 3 PM Bulletin. क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटीअ जो इन कैमरा इजलास DGISI टिनी हथियारबंद फ़ौजुनि जा सरबराह वफ़ाक़ी काबीना जा मेंबर्स अपोजिशन लीडर शहबाज शरीफ पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह समेत ॿिया अॻवान शरीक क़ौमी असेंबली हॉल में वॾियूं स्क्रीन्स नस्ब कयूं वयूं आर्मी चीफ ऐं DGISI तरफ़ां मुल्क जी अंदरूनी अफ़गानिस्तान भारत ऐं कश्मीर सूरतहाल ते सियासी क़यादत खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त भली केतिरो बि दॿाउ हुजे पाकिस्तान ऐं चीन जा लाॻापा तब्दील न थींदा। अमेरिका पाकिस्तान खां कंहिं हिक मुल्क जी चूंड जी उमेद करे थो इहो मुनासिब नाहे। चीन कुझु सालनि में 70 करोड़ माण्हुनि खे गुरबत मां कढियो। ॿिन्ही मुल्कनि विच में सियासी इक़्तिसादी ऐं कारोबारी लाॻापनि खे हथी ॾियणु घुरूं था। चीनी मीडिया सां ॻाल्हाईंदे इमरान ख़ान चयो त पाकिस्तान चीनी सदर जी करप्शन ख़िलाफ़ जिदोजहद मां मुतासिर आहे तंहिं करे खेसि जदीद दौर जो अज़ीम लीडर सम्झे थो। अफ़गान सूरतहाल ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त अमेरिका अफ़गानिस्तान मां फ़ौज वापसि घुराइण जो ऐलान कयो त अफ़गान तालिबान उन खे पंहिंजी कामयाबी सम्झो। अफ़गानिस्तान में घरू वेड़ थी त उन जा पाकिस्तान ते ख़तरनाक असर पवंदा। अपोजिशन 3 सालनि ताईं हुकूमत किराइण जूं ॻाल्हियूं करण बाद हाणे ज़हनी तौर तयारु आहे त ईंदड़ 2 साल बि इमरान ख़ान जा आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त पाकिस्तान जी सियासत में तमामु वॾो फ़र्क़ु अचण वारो आहे। हाणे मुल्की सलामतीअ जी सियासत थियण वञी रही आहे। अपोजिशन सां बहितर लाॻापा हुजणु घुरिजनि। कश्मीर जी इलेक्शन खां पोइ चूंड सुधारनि ते अपोजिशन सां ॻाल्हियूं कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿार आहे बयानु ॾींदो रहंदो आहे खेसि छॾे ॾियो। शहबाज शरीफ ऐं मरियम नवाज़ में वॾियूं विछोटियूं अची वियूं आहिनि। ॿिन्ही जो सियासी अंदाज़ मुख़्तलिफ़ आहे। थरनि खां जेको हमेशह हिननि वसाघातियूं कयूं आहिनि असांजे माण्हुनि खे ब्लैकमेल कयो आहे। अहिड़ा जेको मसइला आईंदा जेकर थींदा रहंदा त असां हिननि खे कॾहिं बर्दाश्त कोन कंदासीं। थरकोल ब्लॉक 2 में चोरीअ जे इल्ज़ाम हेठि वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणियल 3 पोहरतनि मां हिकु दम ॾेई छॾियो। पोथी पोहरत दोदो भील जे वारिसनि जो इस्लाम कोर्ट प्रेस क्लब आॾो लाश रखी धरणो। सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻवान ऐं शहरनि जो वॾो अंग शरीक। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो आहे त थरकोल ब्लॉक 2 जी इंतिज़ामिया चोरीअ जो इल्ज़ाम मढ़े दोदो भील मोरो भील ऐं ग़ुलाम क़ादिर खोखर खे 10 ॾींहंनि ताईं वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणायो। नोटिस वठी थरकोल ब्लॉक 2 जी इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हुकूमत महांगाई सटल अवाम ते हिकु वधीक पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल जे अघनि में 2 रुपया फ़ी लीटर वाध। हाई स्पीड डीज़ल 1 रुपयो 44 पैसा ऐं गासलेट 3 रुपया 86 पैसा फ़ी लीटर महांगो। LPG फ़ी किलो 18 रुपया 83 पैसा महांगी थी वई। अवाम जो सख़्त रद्द अमल तेल अघनि में लाथ जो मुतालबो। अवाम दुश्मन बजट जो पहिरियों नतीजो क़ौम खे मिली वियो। मुल्क मुआशी तरक़ी करे रहियो आहे त आम वापे वारियूं शयूं महांगियूं छो पियूं थियनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त तेल अघनि में वाध सां सिलेक्टेड वज़ीर आज़म जा इरादा पधरा थी विया। वज़ीर आज़म ओगरा जे आड़ में अवाम ते वार करे रहियो आहे। बिजली ऐं गैस समेत ॿियूं शयूं बि महांगियूं थींदियूं।
नैब जो रवैयो पीपल्स पार्टी ऐं PTI जे लाइ मुख़्तलिफ़ आहे। नैब कराची पंहिंजे ख़त में हलीम आदिल शेख मथां ज़मीननि ते कब्ज़नि वारनि इल्ज़ामनि जी तस्दीक़ कई। नैब केसिस बावजूदि हलीम आदिल शेख खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं सईद गनी जी कराची में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस सूबाई वज़ीरनि चयो त कंहिंखे बि असेंबलीअ में दाख़िल थियण खां नाहे रोकियो। PTI मेंबर्स दुहिल ऐं शरनाइनि सां असेंबलीअ में दाख़िल थियण जी कोशिशि कई त सिक्योरिटी गार्ड्स खेनि रोकियो। मेंबर्स तरफ़ां गार्ड्स सां बदतमीज़ी कई वई। PTI वारनि खे रुगो ड्रामा ऐं शोबाज़ी करणी आहे। असेंबलीअ में खट खणी अचण वारो अमल बि गैर मुनासिब हो। बजट इजलासनि में रंडक विझण जी कोशिशि कई वई पर बजट सवलाईअ सां मंज़ूर थी वई। जेकबाबाद में सूबाई सलाहकार एजाज़ ज़खरानी के घर ते कार्रवाई दौरान नैब टीम ते तशद्दुद जो 250 माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल। सिविल लाइन्स थाने ते दाख़िल FIR में एजाज़ ज़खरानी, मुजीब ज़खरानी, राफे ज़खरानी समेत सूबाई सलाहकार जे माइटनि जा नाला ई शामिल न आहिनि। नैब पुलिस के 2000 माण्हुनि ख़िलाफ़ FIR लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। नैब अमलदारनि जी गैर हाज़िरीअ सबबि सरकार जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। दादू में 4 करोड़ रुपयनि जी मंशियात विकिणण वारे मामले में मुअत्तल थियल SHO मंज़ूर मस्तोई पुलिस ऑफिसर्स ख़िलाफ़ अदालत में पिटीशन दाख़िल कराए छॾी। मुअत्तल SHO मंज़ूर मस्तोई दरख़्वास्त में SSP दादू, DSP एडमिन ऐं जांच टीम जे अमलदारनि खे धुर बणाईंदे मुआक़िब इख़्तियार कयो त मूं 4 करोड़ 10 लख रुपयनि जी मंशियात पकिड़े केस दाख़िल कयो। जिन मंशियात विकिरो कई उहे आजा ऐं मूंखे मुअत्तल कयो वियो। अदालत SSP ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। इस्लामाबाद में मैट्रिक ऐं इंटर जे शागिर्दनि जो इम्तिहान मुलतवी करण लाइ हायर एजुकेशन कमीशन आरो धरणो। पुलिस ऐं शागिर्दनि में चकरनि सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस केतिरनि ई शागिर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो। शागिर्दनि जो चवणु आहे त सॼो साल ऑनलाइन पढ़िया आहियूं, तयारी मुकमल न थियण सबबि इम्तिहान मुलतवी कया वञनि। तनुजाम में टोल टैक्स उगाड़ण ख़िलाफ़ रिक्शा ड्राइवर्स जो हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते 2 कलाक धरणो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त टोल प्लाज़ा वटि पुलिस जी मौजूदगीअ में फ़ी रिक्शा खां 45 रुपया टैक्स उगाड़ियो पियो वञे। DIG हैदराबाद ऐं असिस्टेंट कमिश्नर मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे धरणो ख़तमु करायो। मामले जी जांच जे लाइ कमेटी बि क़ाइमु करण जो ऐलान। गढ़ी खैरो भरिसां कबीलाई तकरार तां 2 भाइरनि समेत 3 ॼणा क़तल। ॻोठ काइम मुंदराणी में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे हक़नवाज़ मुंदराणी, संदसि भाउ ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं कादिर मुंदराणी खे क़तल करे छॾियो। वाक़े बाद हथियारबंद फरार। पुलिस मक़तूलनि जा लाश तहवील में वठी इस्पताल मुंतक़िल कया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो धुरियुनि में कारह तकरार तां पेश आयो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ कार्रवायूं जारी आहिनि। घोटकीअ जे कचो बिंडी 2 थाने जी हद में मुक़ाबले दौरान एक अहलकार शहीद थियण वारे वाक़े जा 43 जवाबदारनि ख़िलाफ़ 3 केसिस दाख़िल। FIR में अहलकार अब्दुर्रहमान वसीर खे शहीद करण, ड्यूटी अटकाव ऐं 13D जा कलम शामिल। पुलिस दावा कई आहे त पुलिस अहलकार जे क़त्ल में मुलविज़ हिकु जवाबदार याकूब ओगाही खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कचे में ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि जा केतिराई थाक बि साड़ण जी दावा। कराची में माज़ूर कोटा तहत सरकारी नौकरियों न मिलण ख़िलाफ़ माज़ूरनि जो सिंध असम्बलीअ जे मुख्य गेट आॾो धरणो। गर्मीअ सबबि 2 माज़ूर बेहोश थी विया। कबूतर चौरंगी खां आर्ट्स काउंसिल चौरंगी ताईं ट्रैफ़िक मुअत्तल। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंध हुकूमत माज़ूर कोटा तहत नौकरियूं ॾियण वारे वाइदे ते अमल नाहे कयो।
बेरोज़गारी सबब संदन जीअण तंग थी चुको आहे। मलीर में सिंधी ॻोठनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ अदालती हुकुम बावजूद बहरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल न थियो। SHO गडाब सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी। SHO अदालत खे ॿुधायो त फ़रियादी अमीर गबोल थाणे ते पेश थी बयानु ॾिनो त संदसि पीउ बीमार आहे। 2 ॾींहंनि बाद केस दाख़िल कराइण जे लाइ राब्तो कंदुसि। पानी खोट ख़िलाफ़ सूबाई वज़ीर सुहेल अनवर चाल जे घर आरो धरणे लाइ वेंदड़ कंबर शहदाद कोट जे आबादगारनि खे पुलिस रोके छॾियो। आबादगार कंबर बाईपास ते धरणो हणी वेही रहिया। आबादगारनि जो चवणु आहे त पानी खोट सबबि फ़सुल सोकड़े जो शिकार आहे। सूबाई वज़ीर जे घर आरो धरणो हणण खां रोकियो वियो आहे। नसीराबाद भरिसां ज़मीन ते मुबैना कब्ज़े जी कोशिश दौरान मज़ाहमत ते हारी खे पाणीअ में ग़ोता खाराए तशद्दुद जो निशानो बणाइण जो इल्ज़ाम। ॻोठ वज़ीर मलाणो वासिन इल्ज़ाम हयो आहे त बाअसर शकील कल्होरो ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कई। मज़ाहमत ते हारी रांझण झिंझ खे ग़ोता खाराए तशद्दुद जो निशानो बणायो वियो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद वासी सजाद कांधरो जी गुमशुदगी केस में IG सिंध ऐं ॿियनि धुरियुनि खे 24 जुलाई ताईं नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। केस जी ॿुधणीअ दौरान नौजवान जी अमड़ दाहियो त 4 साल अॻु सजाद कांधरो खे गुम कयो वियो। पुलिस संदसि बाजाबी जे लाइ के बि क़दम नाहिनि खयां। अदालत खेसि बाजाब कराइण जो हुकुम ॾिए। बेलो शहर वेझो सिंधू दरिया में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि 8 औरतूं ॿुॾी वयूं। पुलिस मूजिबि कचे मां गाह करे वापसि मोटंदड़ औरतुनि जी ॿेड़ी सां हादिसो पेश आयो। इलाइक़े वासियुनि 6 औरतुनि खे बचाए वरितो। मक़ामी टोबुनि हिकु औरत जो लाश हथु करे वरितो। हिक जी ॻोल्हा जारी। बलोचिस्तान पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी गड़ी खैरो जे ॻोठ मीरान हाजी जो में गॾियल कार्रवाई। फायरिंग जी ॾेवठ में ॻोठाणो ग़ुलाम मोहम्मद हाजी जो मारिजी वियो। नज़ीर ऐं पठान हाजी जो ज़ख़्मी। पुलिस ऐं ॾोहारियुनि में फायरिंग सबबि इलाइक़े में 10 का पकड़ियल। ऐं वर्कशॉप वेझो जमराव कैनाल मां निकितल नायब नसुल जे लुधड़े खे पकड़े तशद्दुद कयो वियो। वीडियो सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में ॾिसी सघिजे थो त लुधड़े खे ज़ंजीर ॿधी कीलियो पियो वञे। वाइल्ड लाइफ खाते नोटिस न वरितो। सांगड़ में ॻोठाणनि पारां पकड़ियल झंगली ॿिलो कुतनि जे हमले में मारिजी वियो। ॻोठाणनि मूजिबि मारिजी वियल जानवर ॿिलो न पर चीतो लॻी रहियो आहे। वधीक वाइल्ड लाइफ खाते जा अमलदार तस्दीक करे सघनि था। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स वां ॾिठूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था। शॉर्ट ब्रेक।